है पे वने जारल शाह इमाम बारगाह, कच्ची इमाम बारगाह, जाफरी इमाम बारगाह में मरकजी मातमी जुलूस बरामद थी रहा हैं। उन हवाले से असां सां वीडियो लिंक ते मौजूद है लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर वधीक आगाह कजो। आज करबला के शहीदन की याद में लाड़काने में जो नंढा वॾा मातमी जुलूस हैं उहे बरामद थी रहा हैं। लाड़काने के मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि मां जो मातमी जुलूस हैं उहे इन वक्त निकरी चुका हैं ऐं पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना थिया आहिनि। लाड़काने में जो मुख़्तलिफ़ जो मातमी जुलूस हैं उहे पाकिस्तानी चौक वारे इलाइक़े वटि नहर थींदा ऐं उते शामी ग़रीबा थींदी। हिन वक्त जो आज़ादार आहिनि उन्हनि पारां सीना ज़नी कई पई वञे, ज़ंजीरनि चाकुनि जो मातम कयो पियो वञे। हर तरफ़ या हुसैन जो सदाऊं बुलंद आहिनि। हिन वक्त जो ताज़िया ज़ुलझना ऐं अलम पाक जेके उहे कढिया पिया वञनि। लाड़काने में सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई है। पुलिस ऐं रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे। मातमी जुलूसनि सां गॾु पुलिस जा जेके जवान आहिनि उहे ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त रेंजर्स पारां मेडिकल कैंप भी लगाई वई आहे ऐं मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ते रेंजर्स जेको आहे पिणु मुक़रर कई वई आहे। वॉक थ्रू गेट्स लगाए सख़्त तलाशी खां पोइ जेके आज़ादार आहिनि उन्हनि खे इमाम बारगाह जे अंदरि जेको आहे छॾियो पियो वञे। हिन वक्त जेको लाड़काने जो बाकरानी रोड आहे उते जेके मातमी जुलूस आहिनि उहे बरामद थी रहिया आहिनि ऐं आज़ादारनि पारां सीना ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। जी ठीक है, मुनवर वॾी महिरबानी लाड़काने खां आगाह कयो।